इंडिया वियल ॿ फैमिलियूं जेके पाकिस्तान खां वयूं, जेके भारत जे ज़ुल्मनि खां तंग थी अॼु हिते ॿ फैमिलियूं जेके 15 ॼणा मिरपुर ख़ास में पहुता आहिनि, उन्हनि जे वेलकम लाइ मिरपुर ख़ास जो ADC2 प्रेमचंद, उन खां अलावा असिस्टेंट कमिश्नर मोहम्मद खान खट्टी हिते पहुता आहिनि, खे राशन बि ॾिनो। असांखे तक़रीबन 8 महीना थी विया आहिनि सर। उते रहण लाइ वियासीं असां। हिते जो न हू जेको आज़ादी हिते आहे जेको उहो उते ना मिली असांखे। घर वारा वञनि था कम ते, असां त घर वेठी आहियूं। हे अचो लॻे त हिननि खे अॼु असां जेके वेलकम करण आया आहियूं ऐं डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन जे तरफ़ खां इन्हनि में असां राशन बि विरहाइण आया आहियूं। ही असल में इंडिया वियल हुया माइग्रेट करे हितां पहिरीं त पंहिंजी यात्रा जे हिसाब सां, पर पोइ हिननि जो इहो ई मक़सदु हो त असां मज़हबी हवाले सां उते वञी रहंदासीं, त को तमामु असांखे ख़ूबसूरत मतिलबु हुननि खे हिकिड़ा ख़्वाब हुया त ॿारनि खे पढ़ाईंदासीं या उते असां सां तमामु बहितरीनु सलूक हूंदो एज़ ए इंडियन स्टेट ऐं मज़हबी हिसाब सां। पर जॾहिं ही उते पहुता आहिनि त हिननि सां जेको नारवा सलूक कयो आहे, जेको इम्तियाज़ी सलूक कयो आहे, जंहिंजे करे त इंडिया पूरी दुनिया में हाणे मशहूरु थी चुको आहे। जेके भी जो इशूज़ आहिनि उनखे हर तरह ते पाकिस्तान जी गवर्नमेंट भी ॾिसे पई, असांजो वफ़ाक़ी हुकूमत भी ॾिसे पई, उन सां गॾोगॾु असांजी इंतिज़ामिया बि हिते असां सां गॾु आहे, असांजा साफ़ी ॿाहिरि बि असां सां गॾु आहिनि, असीं वकील बि हिते हज़रात आहियूं, जेके भी इशूज़ वेही था हलंदासीं। कैमरामैन एजाज़ भट्टी सां गॾु नज़ीर पंवर, SNTV न्यूज़ मिरपुर।